घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी ज़िले के सदर मीर बाबर अली खान लुंड की हिदायतुनि ते सिंध दरिया मां 6 नवां केनाल कढण वारे सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ रैली एहतजाजी मुज़ाहिरो धरणो सिंध खपाईंदे पादर खाईंदे केनाल जा हामी सभु हरामी केनाल वारे सिंध दुश्मन मनसूबे खे रद्द कयूं था। मीर बाबर अली खान लुंड सिकंदर अली लाखो पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी ज़िले के सदर वाइस चेयरमैन ज़िला काउंसिलर मीर बाबर अली खान लुंड के सर ते सिंध दरिया मां 6 नवां केनाल कढण वारे सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी के कारकुननि पारां बिटाई चौका घंटा घर ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते कारकुननि पारां सिंध खपाईंदे पादर खाईंदे केनाल जा हामी सभु हरामी जा ज़ोरदार नारा पिणु हंया विया। इन सिलसिले में रैली के ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी ज़िले के जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो ककोराम कोड़ो गबोल अब्दुल गफ़ार वसेर इख्तियार कलवड़ अला टिवायो कुंभर मंजूर जलबाणी बरकत मेहर ऐं ॿियनि चयो त हज़ारनि सालनि खां सिंध दरिया जा वारिस ऐं मालिक असां सिंधी रहिया आहियूं। सिंध दरिया जे करे असांजे वतन जो नालो सिंध रखियल आहे, पर वफ़ाक़ साम्राज्य ॾाढी ज़बरदस्ती करे 6 नवां केनाल कढी सिंध खे बंजर बनाइणु चाहे थो। पाकिस्तान इन सिलसिले में मीडिया से ॻाल्हाईंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी ज़िले के सदर ऐं वाइस चेयरमैन ज़िला काउंसिलर मीर बाबर अली खान लुंड चयो आहे त कालाबाग डैम मनसूबो पाकिस्तान पीपल्स पार्टी रद्द करायो हो। ही 6 केनाल वारो सिंध दुश्मन मनसूबो पाकिस्तान पीपल्स पार्टी रद्द कराईंदी, छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी जमहूरी पार्टी आहे जेका केनालनि जी हमेशा मुखालिफ़त कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।